ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जा दोस्तो, ही बाबरकत महीनो रजबुल मुरज्जब हली रहियो आहे। हिन महीने जे मुनासिबत सां मूं ॿिया केतिरा बि विजा ठाहिया आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला हिन महीने जो मक़ाम ऐं मर्तबो, फ़ज़ीलत ऐं अल्लाह तबारक व तआला हिन महीने खे हुरमत वारो महीनो सॼो आहे। सैयदना हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जी हिकु हिकायत ऐं वाक़ियो अव्हांजे आॾो अर्ज़ु रखंदो हलंदुसि त हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु भेरे हिकु जाइ तां गुज़रियो, हिकु जबल जे भरिसां गुज़रियो त उहो जबल चमकी रहियो हो। जबल खे अल्लाह तबारक व तआला नूर अता फ़रमायो हो, चमकी रहियो हो। त हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम रब करीम जी बारगाह में अर्ज़ु कयो, या रब्बल आलमीन, करीम अल्लाह, हिन जबल खे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमा त मूंसां ॻाल्हाए। त अल्लाह तबारक व तआला हर शइ जे मथां क़ुदरत रखंदो आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह तबारक व तआला हर शइ जे मथां क़ुदरत रखंदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला उन जबल खे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिनी, ॻाल्हाइण जी अल्लाह तबारक व तआला ज़बान अता फ़रमाई। हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम सां जबल ॻाल्हायो त जबल ॻाल्हाइण लॻो। फ़रमायाईं त पंहिंजो हाल बयानु कर। जबल चयो, मुंहिंजे अंदरि में हिकु माण्हू रहंदो आहे। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम रब करीम जी बारगाह में अर्ज़ु कयो, या अल्लाह, उनखे मूं ते ज़ाहिर फ़रमा। ओचितो जबल ॾरी पियो, जबल ॿ हिसा थी पियो। जबल मां हिकु चंड जहिड़ो नूरानियत वारो नूर चमकी रहियो हो, बुज़ुर्ग ज़ाहिर थियो। उन अर्ज़ु कयो, मां हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जो उम्मती आहियां। मूंखे मूं अल्लाह तबारक व तआला खां दुआ कई हुई। सो दुआउनि में केॾी बरकत आहे, भलाई आहे। सो मुंहिंजा दोस्त, दुआ हर को घुरे, हर घड़ी घुरे, हर टाइम घुरे। दुआ मुंहिंजा दोस्त मोमिन बानी जो हथियार आहे। त उन शख़्स हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो, या रूहुल्लाह, मां हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जो उम्मती आहियां। मूं रब करीम जी बारगाह में अर्ज़ु कयो, या अल्लाह, मुंहिंजा करीम अल्लाह, मुंहिंजा रहीम अल्लाह, मूंखे एतिरी ज़िंदगी नसीब फ़रमा, एतिरी मुंहिंजी ज़िंदगी वॾी कर, या अल्लाह, जो तुंहिंजे प्यारे नबी सय्यद الأنبياء والمرسلين خاتم النبيين شفيع المذنبين رحمة للعالمين سيدنا ونبينا محمد مصطفى صلى الله عليه وسلم जॾहिं हिन दुनिया में तशरीफ़ आवारी थिए त महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कयां ऐं सुहिणे महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणजण जी मालिक मौला, मूंखे तूं शर्फ़ अता फ़रमा। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उहा दुआ क़बूल कई आहे। अल्हम्दुलिल्लाह। उहो चवणु लॻो त हींअर मूंखे जबल में 600 सालनि खां मां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कंदो आहियां, इबादत कंदो आहियां, उन में मशगूल रहंदो आहियां। मुंहिंजा दोस्त, उम्मती जो केॾो शान आहे। शुक्र मल्हायूं असां सुहिणे महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आहियूं, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आहियूं। सो मुंहिंजा दोस्तो, हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम वरी बारगाह इलाही में अर्ज़ु कयो, या रब्बल आलमीन, मुंहिंजा करीम अल्लाह, मुंहिंजा रहीम अल्लाह, हिन खां, हिन माण्हू खां, हिन शख़्स खां, हिन नेकोकार खां वधीक बि को तो वटि इज़त वारो आहे, को वधीक प्यारो बानो आहे, जंहिं 600 साल वेठे जबल में इबादत की। वो मुंहिंजा दोस्तो, को भी दुनिया जो कमकार न हो, सिर्फ़ अल्लाह करीम जो ज़िक्र अस्कार ऐं इबादत ही। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम खे
करीम रब्बुल आलमीन वही उमाणियो ए मुंहिंजा ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम हा हिन खां बि अञा वधीक हिन खां बि वधीक मूं वटि इज़त वारा प्यारा अञा के बानड़ा आहिनि। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मालिक मौला केर आहिनि त अल्लाह तबारक व तआला वही उमाणी अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां वही आई ए ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जो आख़िरी नबी ईंदो, आख़िरी पैगंबर ईंदो, आख़िरी प्यारो महबूब ईंदो, महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुने महबूब ख़ातमन नबीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी उम्मत ईंदी। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत मां को रजब जे महीने में एक रोज़ो रखंदो अल्लाह तबारक व तआला ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम के फरमाए रहियो हो ओ मुंहिंजा नबी ओ मुंहिंजा रूहुल्लाह नबी ईसा अलैहिस्सलाम इन शख्स खां वधीक उहे मूंखे प्यारा ऐं पसंदि हूंदा जेके रजबुल महीने में सिर्फ़ हिकिड़ो रोज़ो रखंदा। सो मुंहिंजा दोस्तो हिन महीने जी वॾियूं भलायूं ऐं बरकतूं आहिनि। दुआ है अल्लाह तबारक व तआला खां अल्लाह ताला असांखे अव्हांखे हिन महीने जी इज़त ताज़ीम ऐं रोज़ा रखण जी अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।